जेकबाबाद मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ जेकबाबाद नवाबशाह में सिंध तरक़ी पसंद पार्टी के कारकुननि ते तशद्दुद ऐं गिरफ़्तारी ख़िलाफ़ एसटीपी कारकुननि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। एसटीपी कारकुननि शहीदो अल्लाह बख्श सूमरो पार्क वटि पहुची क़ौमी शराह ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। नवाबशाह पुलिस बदमाशी ॾेखारींदे पुरअमन एहतिजाज कंदड़ कारकुननि ते तशद्दुद करे गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार थियल कारकुननि खे फौरी तौर आज़ाद कयो वञे। एसएसपी नवाबशाह के हटाए वञे, ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। Lanet!